नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के मसूद पुरगड़ी में खबर ॾींदा हलूं। मसूद पुरगड़ी लग वाकणी वसी में इंटस डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन सिंध सुजागी फोरम अवामी वर्कर्स पार्टी पर तरक्याती तंजीम पारा नवाब मोहम्मद खान काठड़ी मियाणी बेलन ते बासरन जी कब्जे खिलाफ एहतिजाजी मुज़ाहरो कयो वियो, जंहिंमें बेलन के बचायो धरती के बचायो तारीखी बेलन ते कब्जा नामंजूर जा नारा हया विया। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़ैन दाऊद पोटो, रहमतुल्लाह सोलंकी, महबूब आज़ाद लिगारी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट के मुतालबो था करियूं त जेका अॼु ही एहतजाज कयो आहे असां हिकिड़े नंढे पैमाने ते त जेको मोहम्मद खान बेले खे 2-3 ॾींहं अॻु में जेका बाहि ॾेई साड़ियो वियो, उन्हनि जे ख़िलाफ़ु फौरी तौरु एक्शन खयो वञे ऐं उन्हनि ते मुक़दमा दायर कया वञनि ऐं जेके बि पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट जे असर सां बेलनि ते कब्ज़ा थी रहिया आहिनि उन्हनि खे फौरी रिमूव करे ऐं उन्हनि ते वणनि लॻाया वञनि त जीअं इन्वायरमेंट खे बहितर करे सघूं। दुनिया में वणनि जा वॾा वॾा प्रोजेक्ट हलनि पिया पोखण जा ऐं असां वटि जेको आहे उहो वणनि जी वाढी जेका आहे ॾींहों बि ॾींहुं तेज़ थींदी पई वञे, जंहिंमें DC या DPO SSP को बि एक्शन खणण लाइ तयारु न आहिनि। असां सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट खे इहो अपील कंदासीं तव्हांजी मीडिया जे थ्रू हू सो मोटो वठनि ऐं जुडिशियल इंक्वायरी क़ाइमु कनि त जेके बि बेला आहिनि सुप्रीम कोर्ट जे आर्डर हूंदे उहे उन्हनि ते अमल छो नथो थिए। छा असां इहो सुवाल कंदासीं छा उहे सुप्रीम कोर्ट खां वधीक ताक़तवर वारा आहिनि या हाई कोर्ट खां वधीक ताक़तवर आहिनि या कॉन्स्टिट्यूशन खां मथां आहिनि या जेके एक्ट पास थियल आहिनि फ़ारिज़ जा उन्हनि खां वधीक हू ताक़तवर आहिनि। जेकर वधीक हू ताक़तवर आहिनि त पोइ हुननि खे खुली छूट ॾिनी वञे ऐं लीगलाइज़ कयो वञे त बाबा तव्हांखे असांजे एहतजाजनि ते बि बैन हयो वञे त असां को बि एहतजाज न करियूं, को बि आवाज़ न उठायूं त हू भले धरती के असांजी हिन वसीलनि खे भड़भांग जी कनि पिया, हू भले कंदा रहनि ऐं को बि असांखे एहतजाज जो हक़ न ॾिनो वञे, उल्टो असांजे ख़िलाफ़ु कार्रवाई कयूं वञे। जेकॾहिं इहे कानून ते अमल पहिरां आहिनि त पोइ फौरी तौरु उन्हनि ते अमल कराए उन्हनि जेके लाॻापियल जेके कब्ज़ा माफ़िया आहे उन्हनि ते फौरी एक्शन खयो वञे जी बेला बहाल थी सघे। मिल्कियत आहिनि अवामी सरमायो आहे न, उन अवामी मिल्कियत ऐं अवामी सरमाए ते जेको आहे करप्ट ऑफिसरनि ऐं जेको आहे पूरे सियासी लीडरनि ऐं लुटेरनि जी जेको आहे कब्ज़ा माफ़िया कब्ज़ा जमाए छॾिया आहिनि। ताज़ मोहम्मद खान बेले खे हींअर बायूं ॾेई उनजे अंदरि क़ीमती वण साड़े तोड़े कई पखियुनि जा घर साड़े जेको आहे हिननि बर्बादु करे छॾियो आहे बेले खे। असां सिंध हुकूमत ऐं सुप्रीम कोर्ट खां मुतालबो था कयूं त नवाब मोहम्मद खान बेलो काठड़ी बेलो ऐं मियाणी बेले खे ॿीहर बहाल कयो वञे। मोहम्मद खान काठड़ी हेॾी अहमियत वारा बेला ऐं हिते ताज़ो जेके 2 बाहियूं लॻियूं आहिनि उन खां पोइ हेॾा एहतजाज थिया आहिनि, उन हूंदे बि अञा ताईं का बि इंक्वायरी न थी आहे, को बि एक्शन न खयो वियो आहे त कंहिं कयो छा कयो ऐं छो कयो। इन मां लॻे थो त बेलो खातो जेको आहे सो हेॾी अहमियत वारे बेलनि हूंदे बि जेको आहे सो उन ते सीरियस न आहे। असांजो मुतालबो इहो ई आहे त जॾहिं असां हिते बेला बचाव कमेटी मक़ामी माण्हुनि जी ठाही आहे ऐं उहे कमु करणु बि चाहिनि था त पोइ बेलो खातो उन्हनि खे गॾु खणी बहाली जो ऐं बचाव जो जेसिताईं प्लान नथो जोड़े त असां सम्झंदासीं त उहो सीरियस न आहे। असांजो मुतालबो इहो ई आहे त उन्हनि खे मक़ामी माण्हुनि जी बेला बचाव कमेटी खे गॾु खणी को प्लान जोड़ीनि जंहिं तहत जेको आहे बेला बहाल कनि ऐं बेला बचाइनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।